अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबो में अवां सभिनी खे भलीकार। नाज़रीन, प्रोग्राम मुहासबो सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान फराह ख़्याल। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन प्रोग्राम में जेके हमेशह जीअं असां सां गॾु असांजा महिमान मौजूदु हूंदा आहिनि, चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजा साहब असां सां गॾु आहिनि, जेके सिंध हुकूमत जे कंहिं बि खाते या कंहिं बि ख़राब कारकर्दगी ते कदम खणंदा आहिनि, बर वक़्तु कदम खणंदा आहिनि, या कोई ऑफिसर आहे त उनजी बदअनवानी बाबति अवां जी शिकायतुनि ते बर वक़्तु कदम खणी अवां जा मसइला हल कंदा आहिनि। त नाज़रीन, मां अव्हांखे इहो चवंदसि त जेकॾहिं अव्हांखे कंहिं शख़्स या कंहिं ऑफिसर या कंहिं खाते खां का शिकायत आहे त असांजे हिन प्रोग्राम में लाइव कॉल करे अवां असांखे पंहिंजी प्रॉब्लम ॿुधाए था सघो, अवां पंहिंजा मसइला हल कराए था सघो। असांजे स्क्रीन ते ईंदड़ लाइव नंबर ते कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। त नाज़रीन, सभ खां पहिरियों त हिन प्रोग्राम में जेके असांजा महिमान असां सां गॾु आहिनि, असां हुनखे प्रोग्राम में भलीकार चवंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। असां तव्हांखे प्रोग्राम में भलीकार था चऊं। महिरबानी। सर, पहिरियों त मां तव्हां वरी पुछंदसि त प्रोग्राम जेको असांजो गुज़िरियल प्रोग्राम हो उन मां मां तव्हां खां न पुछी सघी हुयमि त जेके गुज़िरियल शिकायतुनि में अव्हां कहिड़ा कहिड़ा कदम खयां, कंहिंजी अव्हां हेल्प कई। त हिन दफ़े मां सभिनि खां अॻु में इहो अव्हां खां पुछंदसि, पर तॾहिं बि हिकिड़ो कॉलर अची वियो आहे। तव्हां पंहिंजो नंबर नोट कराईंदा? 0300 जी 3530 जी 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 ॿुधायो। 3583 83 ठीकु आहे। 83 ठीकु आहे। अली साहब, तव्हांजी कहिड़ी प्रॉब्लम आहे, मां ॿुधाइजो। सर, असांजो हाजी साहब खे अर्ज़ु इहो आहे त असां जेको आहे ॿ ॿाहिरि आहियूं, ग़रीब ऐं मिसकीन आहियूं साईं, जेको आहे असांखे ऑफर ऑर्डर को जेको आहे केरु बि नथो ॾिए। हिते जेको आहे सियासी माण्हू आहिनि, वॾेरा माण्हू खायो था वञनि, असांखे जेको आहे को बि नथो ॾिनो वञे। इन करे साईं जन खे असांखे अर्ज़ु हुयो त जेको आहे मिलणु चाहियूं था साईं जन सां। मतिलबु तव्हां भली अखियुनि ते अचो कराची, पर हाणे इहो जॉब जो मसइलो जेको आहे उहो हर ज़िले में। तव्हां कहिड़े ज़िले मां ॻाल्हायो पिया? खैरपुर ज़िले में साईं, तालको नारो। खैरपुर ज़िले वारनि खे तमामु घणियूं साईं काइम अली शाह साहिबु नौकरियूं ॾिनियूं आहिनि, मंज़ूर वसाण साहिबु ॾिनियूं आहिनि, ॿियनि माण्हू इलाही नौकरियूं तव्हांखे मिलियूं आहिनि। असां तालको नारो साईं नज़रअंदाज़ थियल आहे। न बसि तालके नारे में केरु आहे तव्हांजो MP? साईं MP फज़ल अली शाह। उहो पार्टी जो आहे न? जी हा, उहो पंहिंजी पार्टी पीपल्स पार्टी जो आहे। बहरहाल उहो बि असांखे को रिस्पॉन्स नथो ॾिए, चए थो जेको आहे काइम अली शाह खां या मंज़ूर असां खां वठो, जेको तव्हां जंहिं वञो था। हाणे असां काॾे वञूं ग़रीब माण्हू? न न, इनशाला फज़ल शाह खे असां चवंदासीं तव्हांखे नौकिरी ॾिए। बाक़ी ईअं डायरेक्ट मूं वटि नौकिरी अहिड़ी आहे कोन जो तव्हांजी मदद करे सघां। भली अचो अखियुनि ते अदा, अञा नौकिरियूं असां ते पाबंदी आहे। जेसि ताईं इलेक्शन न थींदियूं नाज़मनि जूं, तेसि ताईं पाबंदी आहे। इहे नाज़मनि जी पाबंदी लहे त पोइ ॾिसंदासीं, किथे कोशिशि कंदासीं। ठीकु आहे भाउ? वॾी महिरबानी अली मोहम्मद, तव्हां असांखे कॉल कई। सर, हे मतिलबु तव्हां सां मिलणु पिया चाहिनि? भली हला अचनि मुंहिंजी ऑफिस में। हाणे नौकिरी जो मसइलो इलाही टेढ़ो मसइलो आहे, जेको हर MP खे पंहिंजी पंहिंजी जाइ ते नौकरियूं मिलंदियूं। ऐं MP जे मार्फत जेके अप्लाई कंदा पोइ शायदि नौकरी मिली वञनि। बाक़ी हाणे ईअं डायरेक्ट पोइ कोशिशि कंदासीं हिन ग़रीबनि जे इलाइक़े में मिली वञे। बाक़ी लॻे इहे नथो मुश्किल में। जी अच्छा सर, हिकिड़ी कॉलर असां लाइन ते मौजूदु आहिनि कोटड़ी खां, उन्हनि असांखे कॉल कई आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैडम, साहब सां ॻाल्हाइणो जी बिल्कुलु ॻाल्हाइजो। निसार साहब लिखी ॾिनो, हीअ मैडम डायरेक्टर नई आई है या न पई करे। पोइ हिन चयो फैज़ुल्ला पीछो साहब या फ़ोन करा या हुन लेटर वठी आहे त पोइ आउं जॉइनिंग ॾींदुसि। निसार साहब लिखत आउं कोन ॾींदुसि। अदा में पंहिंजो नंबर ॿुधाइजो। 0300 जी 0329 63 265। ठीकु आहे, तव्हांजो नंबर नोट थी वियो। तव्हां नालो छा ॿुधायो पंहिंजो? शेर खान ख़ासकेली। शेर खान ख़ासकेली, ठीकु आहे। ठीकु आहे, अव्हांजी प्रॉब्लम सर ॿुधनि था, सर सां ॻाल्हायो। शेर खान जी सर। तव्हां कराची ते कोटड़ी वेझो वेठा आहियो, कराची हलिया अचो। ऐं कराची जॾहिं अचो त मां बि इन पंहिंजो तालीम वारे डिपार्टमेंट में एडुकेशन में मां वेहा थो हुते ई। पोइ तव्हां अचिजो त पोइ चवंदासीं मैडम आलिया साहिबा आहे या PHO साहिब खे, असांजो सेक्रेटरी साहिबु ॾाढो सुठो माण्हू, हुनखे चवंदासीं अलाह कंदो तव्हांजो कमु थी वेंदो। तव्हां पर अचिणो ज़रूरु पवंदो तव्हांखे कराची। ठीकु आहे शेर खान साहब, मां सर सां अची मिलजो, जेका मुंहिंजी प्रॉब्लम आहे मां शेयर कजोसि, वधीक मिली करे मुंहिंजा मसइला इहे हल थी सघंदा। त सर मां ॻाल्हि कयां पई गुज़िरियल शिकायतुनि जे हवाले सां। ये लास्ट वीक जेको हुयो तव्हांखे ख़बर आहे ईद जो टाइम हो,
कंहिंखे बि असां कोन चई सघियासीं. रमज़ान बि हो. रमज़ान बि हुयो, ईद जो टाइम बि हुयो, सभु ऑफिसर छुटी ते हुया. अच्छा. जंहिंखे फ़ोन कयूं पिया त उहो चए पियो साईं ईद गुज़रे त पोइ इहे कंदासीं. सो उहे शिकायतूं हाणे इंशाअल्लाह ताला हिन हफ़्ते सां गॾिजी की उहे शिकायतूं बि ॾिसंदासीं त माण्हुनि जो जेके उहे शिकायतूं दूरि थियनि. अच्छा, जेको पोएं हफ़्ते जो जेको प्रोग्राम हुयो उन्हनि सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल न थी सघी. शिकायतुनि जे सभिनी सां ॻाल्हि ॿोल थी. तव्हांखे लास्ट टाइम मां पढ़ी ॿुधायुमि, तव्हांखे हिकु ॿिनि माण्हुनि खे ॿुधायो हुअमि त भई हीअ हुननि जा कम थी विया आहिनि. हाणे बि तव्हां चवंदो त मां तव्हांजे लाइ इहो ॿुधाए सघां थो त कंहिं कंहिं माण्हुनि जो सां ॻाल्हि ॿोल राब्तो थियो ऐं कंहिं माण्हुनि सां राब्तो न थियो. ठीकु आहे. मतिलबु सर हिन हफ़्ते अव्हां मतिलबु कुझु जेके परेशानियूं आहिनि माण्हुनि जूं न हिन हफ़्ते ॾिसो असां हिन लास्ट वीक में गुज़िरे वीक में ऑनेस्टली कंहिंसां कोन ॻाल्हाए सघिया. ठीकु आहे सर, इहे तव्हां मूंखे तफ़सील थोरो पोइ ॿुधाइजो तव्हां कंहिंजी प्रॉब्लम कई आहे. पर कॉलर असां सां लाइन ते मौजूदु आहिनि. हेलो, अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. अदी इब्राहिम गांव तो ॻाल्हायां सागड़ मां. जी अदा, नंबर नोट कराइजो पंहिंजो. 0345 जी 7333 547. ठीकु आहे, मुंहिंजो नंबर नोट थी वियो आहे. पंहिंजी टीवी जो वॉल्यूम ऑफ करे छॾिजो अदा. ऑफ करे छॾियो आहे. ठीकु आहे. कहिड़ी प्रॉब्लम आहे असां? प्रॉब्लम ये है असांजे कोट जे पासे में LPOD सिम नालो आहे, वो भी सिम नालो जी. उनजे 2011 खां कट पियल बटन हलंदा. जेको 2011 में असांखे हिन ॻोठ ॻोढ़िया 10-15 ॻोठ ॻोढ़िया असां हितां खां शिफ्ट थी वियासीं. बरसाति में तबाही मचा छॾी सिम नाले घरनि जे करे. उहो घर अञा खुलियो पियो आहे. गैर कानूनी उते छंडणूं आहिनि कंहिं ज़मीनदारनि जूं. उहे उते खां कानून न आहिनि कोन. उहे छंडणूं कयो पंहिंजे ज़मीनुनि जो पाणी छंडण लाइ. उहे अञा ताईं घरनि वारी शयूं खुलियूं पियूं आहिनि, जंहिं करे असांखे अञा ताईं माना हींअर वरी बरसाति जो मौसम बि अचे पई. इन करे असांखे माना उहो घारा अञा बंदि कोन थी सघिया, जंहिं करे असांखे ईंदड़ बरसातुनि में माना वरी बि ॿुधी सघूं था जेकॾहिं सिम नालनि में चाढ़ आयो. अव्हांजी आपाशी अमलदारनि सां का ॻाल्हि ॿोल थी आहे हिन हवाले सां? इहो गुज़िरियल जेको हिते सांगड़ जो जेको LPOD जो जेको धामरा साहिबु हो, उन सां असां ॻाल्हायो. उन असांखे बंदि कराए ॾिनो. वरी जेके वरी खुली वियो आहे उहो घारो साॻियो. पोइ तव्हां ॿीहर हुननि सां राब्तो करण जी कोशिशि न कई आहे? उहो बदिली थी वियो आहे. हाणे ॿियो ऑफिसर आहे, उन सां असां राब्तो कोन कयो आहे. जॾहिं अव्हां हुननि खे पहिरियां कॉल कई, ठीकु आहे, उन्हनि तव्हांजो कमु कयो, त हुनखे तव्हां ॿीहर कॉल करे बि चई सघो पिया. तव्हां ॿीहर कॉल छो न कई? उहो बदिली थी वियो आहे हींअर. ॿियो अच्छा, बदिली थी वियो आहे. ठीकु आहे. अदा कहिड़ी सिम शाखा इब्राहिम? जी शाख जो नालो छा आहे? सिम शाख जो तारको साईं सांगड़ आहे, ज़िलो सांगड़. 200 तारको सांगड़, ज़िलो सांगड़. वो भी दस ॻोठ अशरफुद्दीन मरी ऐं कादिर बख्श गांव. इन भरिसां आहे सिम नालो. ताईं कट लॻो पियो आहे 20-25 फुट जो. अॻु में असांखे हिन ॿोरियो कट. सिम नाले जो नालो हूंदो कोई या न? सर LPOD सिम नाला आहे न, जेके हाणे नालो वधीक मूंखे कोन थो अचे. ॻोठ तव्हांखे ॿुधाईंदो. अशरफुद्दीन मरी ऐं कादिर बख्श गांव इहे भरिसां आहिनि असांजा ॻोठ आहिनि. इहे असांखे 2011 में हिन साॻिए घारे ॿोरियो. हीअ माण्हुनि जूं हिकिड़ो मिंट, हे आपाशी वारा हल कंदा मसइलो तव्हांजो? LPOD साईं स्कारफ खाते वारा नट इहो हूंदो न, तव्हांखे ख़बर हुजणु खपे. इहो स्कारफ खाते वारा नट आहे इदारो जेको LPOD. चङो ठीकु आहे. त सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ कोशिशि कंदासीं त इहो घारो बंदि थी वञे. ठीकु आहे न भाउ? हा सर, अगरि ॾिठो वञे त इंसानु अगरि कोशिशि करे त हुनजा मसइला उहो पाण मुरादो बि उहो हल करे सघे थो पियो. असां सिंधी माण्हुनि जा मसइला पाण असां कीअं हल कंदासीं जेसिताईं असां ॿियो न को मदद कंदा. असांजी यादि सर ॾिसो न, हाणे जंहिं इंसान खे का प्रॉब्लम हूंदी आहे, ठीकु आहे, एहतजाज कंदा आहिनि, धरना हणंदा आहिनि, रोड ब्लॉक करे वेंदा आहिनि, हर पंहिंजे माना जेको बि हुनजो मुतालबो हूंदो आहे उहो पूरो कराईंदा आहिनि. त ईअं हर शइ जे लाइ ईअं थी सघे थो त इन करप्शन जो अंत आंदो वञी सघे थो. माण्हू कोशिशि कनि त थी सघे थो. जेकॾहिं लास्ट टाइम हिन इंजीनियर सां राब्तो कयो ऐं उन इंजीनियर हिननि खे घारो बंदि कराए ॾिनो, त हाणे बि कनि हा बजाए हिन जो. ठीकु आहे, वरी बि ग़रीब आहिनि माण्हू. असांखे कॉल कई अथऊं, असांजी उमेदु सम्झी असां कोशिशि कंदासीं हिन ग़रीबनि लाइ कुझु न कुझु थिए. पर थोरो कुझु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयो त पाण ईंदो होट, पर आउं बि अॻु भरी थिया. पाण बि असांखे अॻु भरी थियणु खपे, न त पोइ वरी असां ईअं इन सुस्ती में इलाही कम रुली था वञनि. ठीकु आहे सर, हिकिड़ो कॉलर असां सां लाइन ते मौजूदु आहे. शौकत सर की असांखे थोरो खां कॉल कई आहे. हेलो, अस्सलाम वालेकुम. हेलो, वालेकुम सलाम. जी शौकत साहब, मां पंहिंजो नंबर नोट कराइजो. हा, नंबर 03 जी 45 जी 210 जी 2000. ठीकु आहे. कहिड़ी प्रॉब्लम आहे अव्हां सां? कहिड़ी शिकायत आहे अव्हांजी? मां पिरामिड उस्ताद आहे, सब डिवीजन 12 डिस्ट्रिक्ट जैकाबाद में. जी
जनवरी 2016 वोटी DTO ई कोने भले DTO जी हलो ना तकलीफ़ थिए थी भई ॾाढी असांखे खोड़ सां रिटायरमेंट थी आहे न जी DTO जे 7 महीना थिया DTO साईं जन खे असांखे जेके हर सां कयूं था असांखे सेक्रेटरी साहिब उहो DTO तो वठी ॾियो न ठुल शहर में कोन्हे बाबा? ठुल शहर में सही जेको आहे त DTO ई कोन्हे तकरीबन जनवरी 15 को वठी पोइ कीअं पिया हलो 15 खां वठी DTO कोन्हे तव्हां हलो कीअं पिया? ईअं ई हले थो सही बसि उस्ताद जेके रिटायर थिया आहिनि न सही हा उन्हनि खे बि अञा ताईं पेंशन नथी मिले पई असांखे को लोन वग़ैरह जे लाइ ज़रूरत पवंदी आहे DTO जी उन जे लाइ बि माना तकलीफ़ आहे माना DTO हिन वक़्तु सेक्रेटरी साहिब न रखियो आहे सही तूं किथे वेठो आहीं? ठुल शहर में सही उस्ताद आहे पिरामिड DTO कोन्हे ठुल शहर में किथे वेठो आहीं? डिस्ट्रिक्ट जेका आहे हिंदू मोहल्ले ठुल शहर अरे ठुल शहर में बाबा किथे वेठो आहीं? कहिड़े मोहल्ले में? हिंदू मोहल्ला में सही हिंदू मोहल्ला में हिंदू माला में? जी जी चङो ठीकु आहे करे था वठूं हाज़िर हाज़िर ठीकु आहे वरी महिरबानी छो सर के असांखे कॉल कई उन्हनि जी DTO कोन्हे इहा शिकायत हुई त अव्हां हिन शिकायत खे वरी हाणे हल लास्ट कंदव टाइम जी शिकायत बि न हूंदो अलाह कयो हुनजो मसइलो हल थियो हिन जो मसइलो हल थींदो सुभाणे मां हुते सेक्रेटरी साहिब सां ॻाल्हाईंदुसि हुनखे चवंदुसि त हिनखे DTO जो मसइलो हल करे ॾियो ठीकु आहे सर हाणे इहे त मसइला इहे कॉलूं इहे प्रॉब्लम्स सिंधी माण्हुनि खे एॾियूं आहिनि जो मतिलबु मां चवंदा तव्हांखे त टाइम बि कोन मिलंदो हूंदो न टाइम एतिरो मिले जो थो तव्हां हर कंहिंखे कॉल कयो हर कंहिंजा मसइला ॿुधो हर कंहिं सां हुन सां ॻाल्हि हुन सां सभिनी ॻाल्हि खां कीअं तव्हां हिनखे हैंडल कंदा आहियो कीअं ॾिसो न जेकॾहिं असां हे ज़िम्मेवारी खई आहे मुंहिंजी त तबियत अहिड़ी आहे जेका ज़िम्मेवारी खणंदो आहे न उहा पूरी कंदो आहियां चाहे केतिरी बि मुश्किल हुजे चाहे केतिरो पाण खे तकलीफ़ अचे उहा ज़िम्मेवारी मां पूरी कंदो आहियां सो हीअ जेका बि मूंखे ज़िम्मेवारी मिली आहे जीअं MNA हुयसि त MNA जी जेका ज़िम्मेवारी हुई अलाह जी महिरबानी सां हाणे बि माण्हू यादि कंदा आहिनि पर MP थियुसि त हुन में मिनिस्टर थियुसि जेके मूंखे मिनिस्ट्री मिलियूं हुन में मां बिल्कुलु अहिड़ो कमु कयो जो केरु मिनिस्टर करे कोन सघंदो हाणे बि जेकॾहिं असां हिन टेलीविज़न ते वेहूं था त सिर्फ़ु ग़रीबनि जे करे ऐं ग़रीबनि खे असां सहूलियत ॾियण जे करे चऊं था त ग़रीबनि जो कंहिंजो कमु थिए ऐं पोइ असांखे केतिरी बि तकलीफ़ ईंदी आहे बहरहाल असां हुनखे कॉल कंदा आहियूं कॾहिं कॾहिं अहिड़ो मसइलो थी वेंदो आहे त 10 दफ़ा हिकिड़े माण्हू खे कॉल कयूं 11 दफ़े सां उन माण्हू फ़ोन खणी पोइ चवां पियो त कॾहिं कॾहिं असां 10 दफ़ा मां कॉल कंदो आहियां माण्हू खे त भई तव्हां जेको आहे खणो फ़ोन दिलि में चवंदो खणनि पर उहो कॾहिं कॾहिं न बि खणंदा आहिनि कॾहिं अहिड़ो मसइलो हूंदो आहे जेके नंबर ख़राबु ग़लति ॾेई वेंदा आहिनि तव्हांजे हिन प्रोग्राम में असां केतिरा दफ़ा डिस्कस बि कयो आहे त फ़ोन खणनि छो था असां जेकॾहिं पंहिंजो टाइम सीट आहे हिते वेहूं था ऐं पोइ वरी ऑफिस में वञी हुनखे फ़ोन कयूं था घटि में घटि ईअं त फ़ोन अहिड़ी शइ आहे त माण्हू चवंदा साईं किथे हीअं रखियो इहो त मिड़े मिसाल ॾींदा त फ़ोन अहिड़ी शइ आहे त हमेशह हुनजी घंटी वॼंदी रहंदी आहे का अहिड़ो को प्रॉब्लम कोन्हे पर 10 दफ़ा घंटी हुजे हुनजे बावजूदि जेकॾहिं माण्हू न खणे त पोइ दुख थींदो आहे त असां पंहिंजो टाइम सीड़ाए करे हुननि खे ॾियूं था ऐं हुननि खे को अहसासु ई कोन्हे टाइम जो ऐं सिर्फ़ु शिकायत करे वञी घर सुम्ही था पवनि त बसि हाणे हाजी साहब सुठो माण्हू आहे ठीकु आहे सर इन ॻाल्हि ते बि असां पंहिंजे नाज़रनि खे मैसेज ॾींदासीं त उहे असांखे कॉल कनि पर हिकिड़ो कॉलर असां लाइन ते मौजूदु आहे कुर्बान कोसो शहदादकोट खां हुननि असांखे कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी कुर्बान साहब हा पहिरियां पंहिंजो नंबर नोट कराइजो 0331 जी 331 जी 0368 ठीकु आहे हे अव्हांजो नंबर नोट थी वियो आहे अव्हांजी कहिड़ी शिकायत आहे असांजी शिकायत इहा आहे त असांजी तालका कुपो सईद खान में ड्रेन ठहियल आहे उनखे 6-7 साल थी विया आहिनि अच्छा उते बाअसर माण्हू जेके आहिनि सॼी ड्रेन तयारु थी वई आहे 2 आडियूं जेके आहिनि असांजी उहे नथा हलनि असांजी सॼी ज़मीन गैराबाद ऐं नाकारा थी वई आहे असां उन ज़मीन खे कंहिं माण्हू खे ईअं ॾियण लाइ बि तयारु आहियूं ॿिया जेके असर सूख वारा माण्हू आहिनि हेठि उन सिम खे इस्तेमालु कनि था असांखे उनखे हलाइण नथा छॾनि हालांकि उहा सिम 10 सालनि खां वठी असां मंज़ूर कराईसीं जेके 2 आडियूं विच में अचनि था त उहे बाअसर वॾेरा असांखे उहा सिम कढणु नथा छॾनि असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे उहो 2 आडियूं जेके आहिनि असांजी कढायूं वञनि जीअं असांजे सिम जो ज़मीन जो पाणी उन सिम में इस्तेमालु थिए ऐं असां जूं ज़मीनूं गैराबाद बर्बाद थियण खां बची वञनि ऐं असांजे बच्चनि जो रोज़गार थिए तालको कहिड़ो अथव तालको कबर कुबो सईद खान
हाँ जिलो कंबल सदाकोट। कोबो सईद खान हाँ जी सर। ठीकु आहे दादा सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ इनशा ताला कोशिशि कयूं था। ठीकु आहे सर हिन तव्हांखे पंहिंजी प्रॉब्लम ॿुधाए छॾी आहे अव्हां कॉन्टेक्ट करे हिननि सां राब्तो करे हिननि जी प्रॉब्लम जेकी आहे उहा हल कराईंदा। पर सर मूंखे हाणे इहो ॿुधायो त रिसेंटली अव्हां जेकी इंस्पेक्शन टीम आहे उन्हनि किथे किथे हाणे छापा आया आहिनि कहिड़े कहिड़े खाते में? रिसेंटली असां जेको ई जेको हिकिड़ो ॾींहुं अॻु में जी KMC जो स्टोर आहे हिते कराची में उते असां छापो आयोसीं ऐं 22 करोड़नि जी थोरो घपलो आहे जेसि इहे क्लियर न थींदो छो जो जेके डायलिसिस मशीन हुननि ख़रीद करणियूं अच्छा 50 उहो हिननि 50 लाइ कीअं ख़रीद कयूं ख़बर नथी पए पई त असां वञी जॾहिं स्टोर ॾिठोसीं त उते तक़रीबन 31 मशीनूं मौजूदु हुयूं हिननि चयो त असांजे बाक़ी अचणियूं आहिनि। अच्छा सो असां हिनखे चयो तव्हां पैसा अॻु में कीअं ॾेई छॾियो अॻु में शइ जेकॾहिं वठिबी आहे त अॻु में शइ वठी करे पोइ पैसा ॾिबा तव्हां अॻु में पैसा ॾेई करे पोइ तव्हां शइ घुरायो हिन में डाउटफुल आहे उहा असां बाक़ाइदा इंक्वायरी शुरू कंदासीं ऐं ज़रूरत पई त असां हाणे डॉक्टरनि जे ख़िलाफ़ु एक्शन बि खणंदासीं ऐं ज़रूरत पई छो जो 50 डायलिसिस मशीन कराची। ठीकु आहे सर इन खां पोइ बि जेकी आहिनि मां तव्हांखे वधीक तफ़सील पुछंदमि तव्हांजी जेकी टीम आहे उहो किथे किथे छापा आहे पर असां कॉलर असां लाइन ते मौजूदु आहे पुनू बिल कोलारची खां उन्हनि असांखे कॉल कई। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी पुनू साहब अव्हां पंहिंजो नंबर नोट कराइजो। अभी लिखो 0344 44 0344 जी 81 81 जी जी 74 जी 740 740 ठीकु आहे पुनू त पहिरियों तूं ॻाल्हायो न अॼु बि सुबुह ॻाल्हायो मूंसां तूं उहो ई मसइलो आहे न तुंहिंजो। हाणे तव्हांजो जेको DC साहिबु आहे उहो वियल आहे उमिरि ते त उन जी चार्ज मिलियल नवाब शाह वारे खे जेकॾहिं तव्हांखे चओ त मां उनखे चवां पियो नवाब शाह वारो परे वारो अची तव्हांजो मसइलो हल कोन कंदो मां इन करे वेट पियो कयुमि त शाह साहिबु मोटी अचे त तव्हांखे उन ॾे मोकिलियां ताकी तव्हांजो मसइलो हल थिए इनशा ताला सुभाणे वरी जांच कंदासीं त उहो शाह साहिबु जेके DC साहिबु तव्हांजो अची वियो आहे त तव्हांजो मसइलो हल थिए ठीकु आहे न भाउ। ठीकु आहे वॾी महिरबानी पर सर हिते असांजो हिकिड़ो ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे असां ब्रेक वठंदासीं चवंदासीं प्रोग्राम जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे पर हिते वठूं था हिकु ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं कॉलर असां लाइन ते आहे गुलाम शबीर असांखे कॉल कई। हेलो अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम। जी गुलाम साहब अव्हां पंहिंजो नंबर नोट कराईंदा। नंबर 0345 नंबर अॻे हफ़्ते बि ॻाल्हायो साईं सां अव्हां अॻु में ॻाल्हाए चुका आहियो पर तॾहिं बि अव्हां पंहिंजो नंबर नोट कराए छॾियो। हा 0345 जी 3787 जी 021 021 जी जी ठीकु आहे ॿुधायो हाणे अव्हां छा हाय साहब यार असांजो आहे सभिनी डिपार्टमेंट मतलब जेके बि आहिनि असांजे सब इंस्पेक्टर सभु अपग्रेडेशन थी वई आहे असांजी रहियल आहे फाइनेंस डिपार्टमेंट चीफ मिनिस्टर हाउस लाइ लिखियो आहे त अञा ताईं असांजे 2012 में 2013 में असां जमा कराया आहिनि पर अञा ताईं को बि रिस्पॉन्स न आहे। हाँ सर पोएं हफ़्ते महिरबानी कयो तव्हां। गुलाम शबीर तव्हांजा माण्हू हिते मूं वटि अचनि था पिया लास्ट टाइम बि आया हुया तव्हां सभिनी लाइ कोशिशि कनि पिया ऐं वरी हुनखे टाइम ॾिनो अथमि उहो त सुभाणे ॿिए ॾींहुं ईंदा त तव्हांजो मसइलो असांखे ख़्याल में आहे ऐं ज़हन में आहे असां तव्हांजो मसइलो ज़रूरु हल कराईंदासीं ताकी तव्हांजी अपग्रेडेशन थी वञे ॿियनि खे प्रमोशन मिलिया तव्हांखे मिली वञे तव्हांजा यूनियन जा मूं वटि आया माण्हू उहे मिलिया मूंसां। गुलाम साहब जीअं तव्हां सर उहो ई ॻाल्हि करे चुका प्रोग्राम में त जेके हाणे रमज़ान हो रमज़ान खां पोइ ईद हुई त इन्हनि मामलनि में कुझु अहिड़ा मसइला आहिनि जेके हल न थी सघिया आहिनि त सर हाणे चवनि था जेके हाणे असां जिन ते अमल न कराए सघिया आहियूं या कंहिंजा मसइला हल न कराए सघिया आहियूं त उन्हनि खे हाणे असां कंटिन्यू कंदासीं सर हाणे अव्हां जा सभिनी जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे हल कराईंदो इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त लास्ट जेके हफ़्ते जे रहियल आहिनि जिन सां असां न ॻाल्हाए सघिया आहियूं जी हिन हफ़्ते ॻाल्हायूं असां हुननि जा मसइला बि हल करे सघूं। हाँ सर उहा ई ॻाल्हि कई हुई
त तव्हां जेको रमज़ान जे करे ईद जे करे फ़िलहाल कंहिं बि मसइले ते तव्हां कोशिशि कई लेकिन अॻियां तव्हांखे रेस्पॉन्स न पियो अचे छो जो सभु बिज़ी हुया हफ़्तो सॼो बंदि हुयो न ऑफिस बंदि हुयूं लास्ट ख़मीस खां वठी ठीकु आहे ऑफिस यकु बंदि हुयो सूमर ते खुलियूं बि माण्हू आया थोरा घणा हुन खां पोइ विया त वरी कोन आया हाणे अॼु बि ऑफिसर में माण्हू आया थोरा जी हाणे सुभाणे ॿिए ॾींहं खां पोइ सभु ऑफिसर अची वेंदा सुभाणे खां रूटीन में अची वेंदा सभु ठीकु आहे हिन मतलब करे सुभाणे खां मां बि पंहिंजे कम ते ऐं माण्हू जा जेके मसइला आहिनि उहे हल करण जी कोशिशि कंदा पुछंदा जेके लास्ट वीक जूं हुयूं ठीकु गुलाम आहे शबीर साहब पहिरियों बि कॉल कई हुई असां नंबर हुनजो पहिरियों बि मौजूदु आहे मूं वटि ऐं हाणे बि हा इंशाल्लाह नंबर हुननि जो मौजूदु आहे पर सर हिकिड़ी असां सां कॉलर लाइन ते मौजूदु आहे मिसिस जियाउला हेलो अस्सलाम वालेकुम जी हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम जी मिसिस जियाउला मां ॻाल्हाए पियो मुंहिंजो नंबर नोट कयो वियो आहे अवां इहो ॿुधाइजो अव्हांजो कहिड़ो मसइलो आहे अव्हां हिन प्रोग्राम में शिरकत कई आहे जी मैं शामिल थिया आहियो प्रोग्राम मुझे बहुत अच्छा लगता है और मैं मैदान गर्मी के मेरे चोट का इंतकाल हो चुका है 2010 में अच्छा और मेरे जैसे टैक्स रात के जो पैसे हैं वेलफेयर से मिलने वो मुझे अभी तक मिले अच्छा जो आपका मसला है आप थोड़ा लाउडली बात करेंगी आपका जो मसला है वो समझ में नहीं आ रहा आप दोबारा बताएं जी मेरे शोर का इंतकाल हुआ था 2010 में जी और डेथ ग्रांट के पैसे मेरे वेलफेयर वालों में तो वो मुझे नहीं मिल रहे अच्छा कौन सी डिपार्टमेंट है आपकी और मैं मेहरान शुगर मिल में मेरे शोर मुलाजिम थे उनकी डेथ हो गई मेहरान शुगर मिल में जी मेहरान शुगर मिल में जी मेहरान शुगर मिल में अच्छा ठीक है आपा है प्राइवेट मसला लेकिन फिर भी आपके लिए कोशिश करेंगे जी आपकी बहुत बहुत मेहरबानी होगी और आप लोगों का प्रोग्राम में देखती हूँ मुझे बहुत अच्छा लगा तो मैं समझी शायद अल्लाह करे मेरा मसला भी हल हो जाए इंशाल्लाह 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 हम कोशिश करेंगे आपके लिए ठीक जी है आपका भी जी, जरूर आपकी जो आपका बहुत मसला है वो बहुत आपका मसला जो हल किया जाएगा और थैंक यू आपने हमें याद किया हमारा प्रोग्राम आपको अच्छा लगा तो ज़रूर जो आपकी मुश्किल है जो परेशानी है हम उसको दूर करने की कोशिश करेंगे और सर तो हमारे साथ हैं ही जो आपका मसला है उसे ज़रूर हल करवाएंगे और आपको ज़रूर आपके पैसे दिलवाएंगे थैंक यू जी सर उर्दू स्पीक आहिनि हाँ ठीक है को मसलो कोन्हे असां लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि लाइ उन्हनि अव्हांखे मतिलबु ॻाल्हि कोन्हे पर हुते बि हीअं वेठा आहियूं हिते वेठा आहियूं त असांजे रंग नस्ल जी का ॻाल्हि कोन्हे जेको माण्हू कॉल कंदो जी सर असां हुननि जो मसइलो हल कंदासीं चाहे केर बि हुजे पटना सर ये असांजे प्रोग्राम जो ख़ुशि नसीबी आहे जो अव्हां जे करे माशाल्लाह एतिरो प्रोग्राम फेमस आहे ऐं ॾिठो वञे थो ऐं उर्दू स्पीक हुजे बलोची हुजनि को सऊदी अरब मां जितां कितां हिन प्रोग्राम में कॉल ईंदी आहे अव्हां जो जेको बलोचिस्तान में सऊदी अरब मां बि आई हुई सऊदी अरब में हा जी तव्हांजो प्रोग्राम ॾिठो वेंदो तव्हांजे करे मतिलबु प्रोग्राम आहे गॾिजी गॾियल हिकिड़ी कोशिशि आहे सभिनी जी टीवी वारनि जी बि गॾियल कोशिशि आहे असांजी बि कोशिशि आहे पर इहो फरा ॿुधायां त असां वञी त हुन खां वरी फ़ोन नंबर करे वठी करे फ़ोन कंदा आहियूं हुन खां पुछंदा आहियूं ॿीहर मसइलो पोइ हुन ऑफिसर सां उन ॿिए फ़ोन ते ॻाल्हाए ताकी हू बि ॿुधनि त असां कहिड़े ऑफिसर सां ॻाल्हायो पोइ हिननि छोकिरनि माण्हुनि खे चवंदा भई तव्हां उन ऑफिसर सां मिलो वञी इहो वॾी सहूलियत आहे माण्हुनि जे लाइ जेका असांजी गवर्नमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी कमु करे रही आहे ठीकु आहे सर कॉलर असां सां लाइन ते मौजूदु आहिनि अब्दुल हमीद असांखे कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम जी अल्लाह जो शुक्र आहे अब्दुल हमीद साहब अव्हां पंहिंजो नंबर नोट कराईंदा मां हाजी साहब को अर्ज़ु रखंदोमांसि ख़िदमत में सुवाल त कोई न कंदोमांसि जी हाजी साहब सां मुंहिंजो पुराणो हिकिड़ो दफ़ो अक्सर हुते जदुनि जी शुरू मुलाक़ात थी आहे ऐं हाजी साहब जी घणी तारीफ़ बि कंदो आहे मां पाण बि हाजी साहब खे प्रोग्राम में ॿुधंदो आहियां ख़ुशि बि थींदो आहियां उन महिल इज़त बि कंदो आहे सदापुर शहर में अॼु काफ़ी असां वटि हिकु अरब रुपयो मंज़ूर थी वियो आहे जेको हिन वक़्तु पैसा ऐं हालत इहा आहे हाजी साहब खे मां अर्ज़ु रखंदुसि ख़ुदा थोरी सदाकोट ते बि नज़र रखो ऐं पंहिंजी टीम मोकिलियो सिधे रोड जे मथां ते वारी विझी पथर विझी रातो रात जेको आहे त कमु था करनि ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो जेकॾहिं 50 लख रुपए जो कमु आहे उन जाइ ते 2 लख बि ख़र्चु कोन थो थिए वॾो ज़ुल्म ज्यादती आहे हमीद नंबर त ॿुधायो पंहिंजो नंबर ॿुधाए महिरबानी करे हाजी साहब मुंहिंजो नंबर 0333 हा 750 750 2783 सरदार अब्दुल हमीद मुवेरी सरदार अब्दुल हमीद मुवेरी साहब जी मुंहिंजा साईं मुवेरी साहब इहो रोड किथे ठहे थो साईं मुंहिंजा सरदारकोट में सरदारकोट डिस्ट्रिक्ट कंबर आहे
हा मां ख़बर आहे मूंखे सॼी शहदाद कोट शहर में ठहे थो जी मुंहिंजा साईं अॻे त असां वटि महिरबान असांजो हूंदो नवाब दादा जी नादर अली खान मक्सी उन जे ॿाहिरि वञण सां असांजो ॾाढो सही करे नुक़सानु थियो थिए उहो हूंदो त पाण निकिरंदो नज़रसानी कंदो उन जे न अचण जे करे वॾी ज़्यादती पई थिए हा इहा वाक़ई तव्हांजी सही ॻाल्हि आहे त नादर ख़ान मक्सी उहो तमामु सुठो माण्हू हो उहो माण्हुनि जा कम तमामु खुले दिलि सां कंदो हो माण्हू वटि हमेशह मुंहिंजे बंगले जे ते रश हूंदी आहे हमेशह माण्हुनि जी माण्हू रश इन करे कंदा आहिनि त मुंहिंजा मसइला हल थींदा हूंदा बहरहाल ही कोशिशि कयां थो त सुभाणे मीर साहिबु तव्हां सां ॻाल्हाईंदासीं अलाह कंदो कोशिशि कंदासीं त हीउ मसइलो तव्हांजो हल थिए वॾी महिरबानी अब्दुल हमीद साहब असांखे कॉल कई जी सर अव्हां ॿुधायो पिया त अव्हांजी इंस्पेक्शन टीम रिसेंटली किथे किथे हुननि छापो हयो आहे इहो ॿुधायो न लास्ट जेको छापो ईद खां हिकु ॾींहुं पहिरियों जी रमज़ान शरीफ़ में ई हुयासीं रोज़े में हुयासीं उहो छापो हुयासीं हिते पोइ हुयासीं फीडर बी एरिया में जी हुते कार्डियोवास्कुलर अस्पताल ठही आहे गवर्नमेंट ठाही आहे कराची वारनि खे सहूलियत मिले उते चीफ मिनिस्टर साहिबु हिकिड़ो प्राइवेट वार्ड में इफ़्तिताह करे आयो ऐं सिर्फ़ु उन्हनि जी सियासी बुनियाद ते हुनखे छा कयो चीफ मिनिस्टर साहिबु निकिरी आया त उहो वार्ड बंदि करे छॾियो अच्छा ऐं तक़रीबन 30 या 25 या 30 करोड़ जा जेके दिलि में वाल लॻंदा आहिनि उहे वाल वठी ॾिनासीं उन्हनि खे रखे उहे थी विया न एक्सपायर थी विया अच्छा ऐं उन जी बि इंक्वायरी मां शुरू कई आहे ऐं ॿियो नज़ीर अस्पताल आहे फीडर बी एरिया में उते वियासीं जेका उते तक़रीबन 50 मशीनियूं असांजे गवर्नमेंट ॾिनियूं आहिनि डायलिसिस जूं ठीकु तव्हां सोचो 50 मशीनियूं जेकॾहिं उहे लॻनि कराची जे लाइ इहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो वॾो तोहफ़ो आहे 50 मशीनियूं एट ए टाइम कमु कनि जेकॾहिं तक़रीबन 400-500-600 माण्हू रोज़ जेको हुन में मुस्तफ़ीज़ थींदा ऐं फ्री ऑफ कास्ट थींदा इहा वॾी असांजी गवर्नमेंट जी वॾी कामयाबी आहे त असां हीअ डायलिसिस मशीन ॾिनियूं उन में बि हुन सब स्टैंडर्ड मशीनियूं ख़रीद कयूं आहिनि जेका उहा मां इंक्वायरी कयां पियो ऐं ॿियो दवाउनि जे हुन में ॾाढा घपला आहिनि तमामु हद खां वधीक सब स्टैंडर्ड दवायूं ख़रीद कनि था पिया ऐं उहे सब स्टैंडर्ड दवाऊं लास्ट टाइम मां गवर्नमेंट ऑफ सिंध खे चयुमि त भई हीअ जेके हथ ठोकियूं कंपनियूं आहिनि जेके नंढियूं कंपनियूं आहिनि उहे दवायूं ठाहिनि थियूं तमामु चीप ऐं चीप ठाहे का शइ हुन में मौजूदु बि न हूंदी आहे पाउडर छड़ो हूंदो आहे अछो पाउडर दवा मौजूदु उन्हनि खे न वठणु खपे अॼुकल्ह त अहिड़ियूं दवाऊं था ॾियनि जो असर बि कोन कंदी आहे तकलीफ़ कोई लॻंदी बि कोन्हे असर बि कोन कंदी आहे उहे दवायूं वठनि था पिया ठीकु उहे आहे सर दवायूं मां लास्ट टाइम बि चयुमि हाणे बाज़ाब्ता हिकिड़ो मुंहिंजी इंस्ट्रक्शन वेंदियूं सुभाणे ठीकु त इहे जेके ठुड़काऊ कंपनियूं आहिनि जेके उन्हनि खां दवायूं ख़रीद न कनि ठीकु आहे सर हिकिड़ो कॉलर सां लाइन ते मौजूदु आहिनि गुलबहार कंदकोट खां असांखे कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आदि जी अदा नंबर पंहिंजो नोट कराइजो 0300 जी 33 जी 78 जी 862 जी 462 ठीकु आहे मुंहिंजो नंबर नोट थी आहे मां पंहिंजी शिकायत ॿुधायो कहिड़ी प्रॉब्लम आहे असां मुज़फर शिजरा साहब सां असांजी रिक्वेस्ट आहे त प्लीज़ असांजी थोरो 4 साल खां हिकिड़ी जॻह ते महिरबानी करे असांजी बदिली कई वञे छा आहे तूं गुलबार जी सर बदिली कई वञे कंहिं स्कूल ते चौकीदार आहियूं चौकीदार आहिनि चौकीदार पोइ तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे कहिड़े स्कूल में आहे सर परे तमामु जेको पघार मिले थो उहो त किराए में पूरो थी थो वञे वेंदो ई कोन हूंदे पहिरियों सर बिल्कुलु वञूं था सर मां ईंदुसि कंदकोट तुंहिंजे स्कूल जो विज़िट कंदुसि कंदकोट कोन्हे कोट गुलाम मोहन खां ॻाल्हायां थो कोट गुलाम कहिड़ो ज़िलो कहिड़ो आहे मिरपुर खां सर अच्छा कोट गुलाम मां त कंदकोट जां पोइ त मां ख़बर पइजी वेंदी सर मिरपुर खां तालको कोट गुलाम मोहन ठीकु आहे दादा जांच कयूं त उते किथे तुंहिंजी ड्यूटी आहे सर मेहर मोहम्मद बूटा में आहे गवर्नमेंट हाई स्कूल मेहर मोहम्मद बूटा में मीर मोहम्मद बूटा मेहर मोहम्मद बूटा या गवर्नमेंट हाई स्कूल तो किथे वञणु चाहे थो सर वेझो हुजे हाणे तक़रीबन हितां खां तक़रीबन जेको आहे उहो 22 किलोमीटर आहे हितां खां जेको स्कूल आहे त
तोखे परदेस मोकिले छॾियो यार, 22 किलोमीटर केॾो परे थी वियो यार। अरे परे आहे जेको रोड जी सुरताल अहिड़ी आहे जेको तव्हां ॾिसंदो रोड अहिड़ो किनो सुठो थियो आहे जेको सुबुह जो तक़रीबन असां 7 बजे निकिरूं था, तक़रीबन कलाक खां पोइ पहुचूं था। बस जेकी आहे सर कलाक खां पोइ। हाणे किथे वेंदे? सर कोट गुलाम शहर में जे मुंतकिल किथे जॻह हुजे त महिरबानी थींदी सर। ठीकु आहे, तूं जांच कर, सुभाणे ॿिए ॾींहुं मां तोसां ॻाल्हाईंदुसि। जे शहर में का जॻह आहे त पोइ तुंहिंजी ट्रांसफर थी वेंदी इनशाला। ठीकु आहे न? महिरबानी सर, महिरबानी। सर इहा ॻाल्हि बि हूंदी आहे त अगरि पघार घटि हुजे, जॉब ते परे वञिणो आहे। अच्छा पर सर हिते ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक था वठूं। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, पर हिते वठूं था हिकु नंढो ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं। परदेसी में परदेस में वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में अवां सभिनी खे भलीकार। नाज़रीन असां त पर हिकिड़ो असां कॉलर लाइन ते मौजूदु आहिनि। शहदाद कोट खां उन्हनि असांखे कॉल कई आहे, इम्तियाज़ आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी जी जी नंबर मतलब इहो आहे गवर्नमेंट डिस्पेंसरी आहे अब्दुल वहाब गोट। ठीकु आहे, मुंहिंजो मसइलो ॿुधूं था। मां पंहिंजो नंबर नोट कराइजो पहिरियां। 033 जी 4201 जी 32 जी 74। ठीकु आहे, मुंहिंजो नंबर नोट थी वियो। हाणे ॿुधायो मुंहिंजी कहिड़ो मसइलो आहे असां। अदी गवर्नमेंट डिस्पेंसरी आहे जीडी अब्दुल वहाब गोट सैफुल्ला शाह के लगू लगा उते तकरीबन 60 खां 70 ओपीडी थे तो अमीन जी। ऐं उनजे बावजूद उन्हनि जा चापोर किरनि था, उनखे रिपेयर करण जे लाइ कोई तयारी न आहे। 3-4 चकर डीसी साहब खे दान ॾिनोसीं, उन बावजूद बि को कमु नथो थिए। पीपीए वारा हलाइनि था, एनजीओ वारा। अच्छा त डीपी सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि तव्हांखे छा चयो? पीपीए वारा चवनि था बाबा असां वटि इन्हनि जेको प्रोजेक्ट न आहे, असां बजट न आहे, असां कुझु बि नथा करे सघूं। तव्हां मथे ॻाल्हाए सघो था डीसी साहब सां ॻाल्हायो था। डीसी साहब जवाबु हिकिड़ो ॾियो, असांजे हथ में न आहे। अदी असां कंहिं वञूं? अच्छा ठीकु आहे, अदा इम्तियाज़ तव्हां सर सां ॻाल्हायो। ठीकु आहे दादा, का ॻाल्हि कोन्हे, कंहिं छो वञो। वाह, असां वेठा आहियूं न पीपल्स पार्टी वारा तव्हांजी ख़िदमत करण लाइ। तव्हां परवाह न कयो, अलाह कंदो कमु थी वेंदो। पर मेंटेनेंस ऐं रिपेयर में जेके तव्हांजा पैसा न आहिनि। साईं थोरो मुंहिंजो ॻाल्हि ॿुधो। ॿुधाए। जी जी साईं ख़ुदा आहे साईं, तव्हां इहो कमु कंदो न इंशाल्लाह ताला साईं, तव्हां जन्नत इंशाल्लाह कटे वेंदो साईं। ख़ुदा आहे इहो कमु कयो, महिरबानी। हाज़िर आहे, हाज़िर कयूं था, हाज़िर भाउ कयूं था। सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ डीसी साहिब सां बि ॻाल्हाईंदासीं, हिते हेल्थ सेक्रेटरी सां बि ॻाल्हाईंदासीं त मेंटेनेंस ऐं रिपेयर में तव्हांजी अस्पताल जो जेको कमु थिए। ठीकु आहे न भाउ? ठीकु आहे, वरी महिरबानी इम्तियाज़ असांखे कॉल कई। सर उन्हनि जो जेको मसइलो हुयो अवां ॿुधो, वीचारा मतिलबु काफ़ी फोर्स कनि पिया अव्हांखे, त उन्हनि जे मसइले ते थोरी नज़र रखिजो। अवां वधीक मतिलबु थी सघे जल्दी रखिजो। जेको बि फ़ोन करे थो असांखे ज़ाहिर आहे उनजी नीड जल्दी। आहे। हा, हर कोई मसइले में ई हूंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि इहो चवंदा त अॻु में असांजो मसइलो हल थी वञे, छो जो हर कोई इंसान जेको बि आहे सिंध जो माण्हू आहे उहो मुश्किल में मुब्तला हूंदो आहे। उन सां को न को मसइलो आहे ई आहे। जेको प्रॉब्लम्स आहिनि उहो असांजा ऑफिसर साहिबान जेकर सही तरीक़े सां कमु कनि त पोइ शायदि ईअं माण्हुनि जो मसइलो कोन थिए। ॾिसो न, हर जाइ ते असांजो बिल्डिंग जो इंजीनियर वेठो आहे जी। हर जाइ ते असांजा एजुकेशन जा इंजीनियर वेठा आहिनि। उहे जेकॾहिं विज़िट प्रॉपर कंदा रहनि त उनखे ख़बर हूंदी हीअ स्कूल में, हीअ अस्पताल में, हिन कॉलेज में, हिन कंहिं बिल्डिंग में हीअ रिपेयर जे आहे। रिपेयर में लिखंदा रहनि। गवर्नमेंट आख़िर ॾिए थी पैसा न, गवर्नमेंट एॾा पैसा काॾे थी करे, ॾिए थी पैसा रिपेयर मेंटेनेंस लाइ। सर पर उहो बि त पोइ कमु कोन था कनि न। न त उन्हनि जी नेग्लिजेंस आहे न, ॿुधायमि त ऑफिसरनि जी नेग्लिजेंस आहे जो नथा कनि। ठीकु आहे सर, हिन ॻाल्हि ते ॻाल्हाईंदासीं। हिकिड़े कॉलर असां सां लाइन ते मौजूदु आहिनि, महबूब अली मुंशी आहिनि, कराची खां। उन्हनि असांखे कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी प्रोग्राम जो तव्हांजो जी मनुष्य साहब ॾिठो आहे, असांजो अर्ज़ु इहो आहे हिते बिलावल शाह नूरानी ॻोठ आहे, हुनजो इलाइक़ो सॼो सिवर लाइन खां सॼो मतिलबु भरिजी वियो आहे। ठीकु आहे, नंबर ॿुधाए, नंबर पहिरियों नंबर ॿुधाए छॾियो। हा, नंबर 0302 जी वरी 20 जी 68 255 महबूब मंशी 275 महबूब अली। ठीक है, महबूब मंशी 275 अर्ज़ इहो आहे नंबर बि ॿुधाए। नंबर पंहिंजो आयो
निसार अहमद खोड़े साहब सां गॾु बि आयो तव्हां सां असांजी यार हिकिड़ो मिंट मक्सी साहब घर में कब्रस्तान बि आहे सर उन कब्रस्तान ऐं उन टुकड़े बिलावल जे माले जी हालत ॾिसंदो न त बिल्कुलु एॾी गंदगी सिवर लाइन जी एॾी गंदगी मेन जेका उहा डबल रोड सां सिवर लाइन जेका मेन आहे उहा चौक लॻी पई आहे उते का मालकिन आहे पूरी बिलावल ॻोठ माण्हू ॾाढा वीचारा बीमार पिया थियनि इलाही मच्छर आहिनि इलाही गंदगी मची रुगो पाणी इलाइक़ो आहे नंबर चङी तरह ॿुधायो था जेको आहे नंबर 68 हा 0302 हा वरी 20 हा 68 हा 255 255 जी 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 ठीकु आहे मक्सी साहब तो कहिड़ो कहिड़ो ईस्ट में आहे न तूं हे पंहिंजो बिलावल खां नूरानी ॻोठ आहे आई ब्लाक आहे सर ऐं ॿियो त हिते वरी जेको कमेटी जा मेंबर था थियनि उन्हनि लालच 5 रुपए जी लालच में खॾा हणाए इलाही मतिलबु गंदगी मचाए छॾी आहे सेवर लाइन पंहिंजी मतिलबु हथनि जो नाकाम वई आहे उनजो रुगो पाणी बीठो आहे सर अलाह कंदो दादा सुभाणे ॻाल्हाईंदासीं मां सुभाणे हिनखे तव्हांजो जेको आहे एडमिनिस्ट्रेटर उनखे मोकिलियां थो तव्हां ॾे अची तव्हां सां मिलंदो ठीकु आहे न भाउ ठीकु आहे वॾी महिरबानी महबूब अली मुंहिंजे असांखे कॉल कई कराची खां हुनजो मां मसलो ॿुधो सर त वाक़ई जेकी हाणे हिन जेका बरसाति हलनि पियूं कराची में बि त काफ़ी हर जॻह ते गंदगी बि आहे त इन हवाले सां किथे सफ़ाई थिए थी को सफ़ाई करे थो या नथो थिए गंदगी में इलाही माण्हू बीमार बि थियनि था त इन्हनि जे लाइ कहिड़ा कहिड़ा क़दम खयां विया हफ़्ते जेको आहे न इहो घणो कमु कंहिं न कोन कयो ईद जे ईद जे करे पर सर ईद ते बि चवनि पिया त एमरजेंसी बि लागू कई वई छो जो उन्हनि जी जेकी हुया उन्हनि भले बि ड्यूटियूं बि उन्हनि जी रोकी पियूं असां वटि इहो आहे न असां नमाज़ पढ़ूं न पढ़ूं पर चवंदा नमाज़ जो टाइम आहे हाफ़िज़ छॾे वञणी आहे इहा पक आहे हाफ़िज़ छॾे वञणी आहे कमु पंहिंजो करणु आहे नालो अलाह जो इस्तेमालु करणु आहे छो जो काफ़ी हिननि बरसाति में नुक़सानु थियो जिन ॻोठनि में बरसातूं थियूं हुननि जो जेके बि जेके पोरियत हुया न वीचारा पाण त उहे माना हिकु ख़ुशीअ खे छॾे करे माना हुन में पंहिंजे कम में लॻी विया इहा त आहे प्रॉब्लम पर पोइ बि वरी चवंदासीं हिते कराची में मसइलो आहे इहो सिवरेज जो बि ऐं तंहिंखां पाणी पीअण जो मसइलो आहे जी हा पाणी पीअण जो बि घटि थो अचे सिवरेज लाइन फाटी पियूं आहिनि गंदगी इंसान जे लाइ इलाही बुरी आहे जिते वञो कराची में हर जॻह ते इहो ई आहे इहे गंद आहे सर हिकिड़ा कॉलर असां सां लाइन ते मौजूदु आहिनि उबैदुल्ला जाफ़री हैदराबाद खां उन्हनि असांखे कॉल कई आहे हलो अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम जी उबैदुल्ला साहब अमां पंहिंजो नंबर नोट कराईंदा 0333 जी 02 जी 44 हम्म 577 577 जी कहिड़ी प्रॉब्लम आहे अमां सां अमां कहिड़ी शिकायत जी ॿुधाईंदा असां हिते मुलाज़िम आहियूं मां रेवेन्यू डिपार्टमेंट में बोर्ड ऑफ रेवेन्यू शाहबाद बिल्डिंग में जी हिते सरकारी क्वार्टर्स ठहियल आहिनि उन्हनि जे लाइ असां अप्लाई कई आहे 2011 खां वठी त उहे 62 माण्हुनि खे ॾिना था वञनि असांजे लाइ यानी अवेलेबल न आहिनि लमाए था छॾनि डॉक्यूमेंट्स पर ठीकु आहे रखी था छॾनि अमां कॾहिं खां ट्राई पिया कयो जी अमां कॾहिं खां ट्राई पिया कयो कॾहिं खां उन्हनि खे चयो आहे या केतिरो वक़्तु थियो आहे हिन ॻाल्हि खे उबैदुल्ला ॻाल्हि ॿुधो आहे तूं पंहिंजो मुलाज़िम बि आहीं साॻियो जेकॾहिं ख़ाली को हूंदो त पोइ त ठीकु आहे न जेकर ख़ाली न हूंदो खाली पिया आहिनि वरी विच में कुझु अहिड़ा माण्हू अचनि था जेके पैसनि जी उन्हनि जा ऑफर कनि था त 5 लख ॾियो या 7 लख ॾियो त तव्हांखे अलाट कराए ॾियूं पर असां इन करे नथा कयूं मिसाल पैसो असांजो ज़ाया थी वञे हिकिड़ी महिरबानी सरकारी मुलाज़िमनि जे लाइ जेके सरकारी क्वार्टर्स ठहिया पिया आहिनि त उहे असां बेसिकली मां रहाइश या शिकार करिजो ठीकु आहे दादा हिकिड़ी महिरबानी कंदे जॾहिं बि को क्वार्टर ख़ाली थिए तूं मां तोसां ॻाल्हाईंदुसि मां तोखे नंबर ॾींदुसि पंहिंजे ऑफिस जो मूंखे फ़ोन कर मां उन ॾींहुं अलाटमेंट तोखे कराए ॾींदुसि पर ख़ाली हूंदो ॿुधायो ई नथो वञे न त ख़ाली पिया आहिनि या न आहिनि पिया असांखे इहो ॿुधायो वञे त फुल लॻा पिया आहिनि तुंहिंजा कुलीग्स जे करे तोखे नथा ॿुधाइनि त भई तुंहिंजो मसइलो आहे न यार ईअं कीअं ख़बर पवंदी असांखे असां मिसाल फ़ोन कयूं कंहिंखे उहो चवंदा ख़ाली कान पोइ छा कंदासीं हुनखे त तव्हां DC हैदराबाद खे चओ या कमिश्नर हैदराबाद खे महिरबानी करे अर्ज़ु कयो असांजे लाइ त असां फॉर्म जा उते डॉक्यूमेंट्स बि जमा थियल आहिनि मां कमिश्नर साहिब काज़ी साहिबु आहे हिते हैदराबाद में सुठो माण्हू आहे ऐं काज़ी शाहिद साहिबु आहे उनखे मां चवां थो पोइ तूं मिलजांसि उन सां पोइ जेकॾहिं हुनजो ख़ाली हूंदो को क्वार्टर त तोखे ॾींदो ख़ाली न हूंदो त पोइ किथां ॾींदो तोखे यार ठीकु आहे वॾी महिरबानी थी पई मां चवंदुसि दादा सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि भाउ मां ॻाल्हाईंदुसि अवां जो मसइलो ॿुधो विया उबैदुल्ला साहब अवांजी जेकी प्रॉब्लम आहे उहा बि सर ॿुधी आहे ज़रूरु हिन ॻाल्हि ते सर अमल कराईंदा ऐं अवांजी इहा प्रॉब्लम जेकी अवांखे प्रॉब्लम आहे इहो मसइलो आहे इन मसइले खां अवांजी जिंद छॾाईंदा है न सर जेके बि हिननि सां मसइला आहिनि
ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां इन्हनि जे लाइ आहियो इन प्रोग्राम में जेको वेठा आहियो हीउ जेको आहे पाण सरकारी मुलाज़िम आहे ऐं ज़ाहिर आहे सरकारी मुलाज़िम जॾहिं क्वार्टर के ख़ाली थींदा आहिनि जी त पोइ हुनखे ॿिए खे अलाट थींदो आहे जी पर जेकॾहिं हिन सां कंहिंसां ज़ुल्म थियो आहे त पोइ मां हिन जे लाइ चवंदासीं कमिश्नर साहिब खे त हिन जो मसइलो हल ठीकु आहे सर थी वेंदो ज़ाहिरी ॻाल्हि अगरि ख़ाली हूंदो त हिनखे मिली वेंदो मिली वेंदो हा ऐं कंहिंजी सिफ़ारिश बि ज़रूरी आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां ॻाल्हाईंदो त हुनजी इहो कमु ईज़िली थी वेंदो पर सर असां चवंदासीं काज़ी साहिब खे इनशा ताला उहो हिन जो मसइलो हल कंदो हा ठीकु आहे सर असांजी हिकिड़ी लास्ट कॉल हाणे असां पंहिंजे प्रोग्राम में वठूं था अवां पंहिंजो नालो ॿुधाईंदा मुंहिंजो नालो जेको आहे महताब चन्ना आहे ठीकु आहे अव्हांजो नंबर त नोट थी पियो आहे असां पंहिंजो नंबर नोट कराए छॾियो आहे अव्हांजी जेकी प्रॉब्लम आहे उहा ॿुधाइजो अदी मुंहिंजो भाउ पुलिस डिपार्टमेंट में आहे इन में सिंध पुलिस में 6 सालनि खां इन में आहे जेको आहे उहो कराचीअ में आहे हाणे हुनजी जेका आहे ट्रांसफर सिर्फ़ु नथी थिए असांजी रिक्वेस्ट आहे हिनखे सर जेको आहे नालो मूंखां थोरो यादि नथो अचे जी त मां चाह थी त उनजी ट्रांसफर सिर्फ़ु असां रिक्वेस्ट IG साहब खे मैसेज कयो आहे DI जिन खे कयो आहे नथी थिए असां चऊं था 6 सालनि खां कंटिन्यू हिकिड़े माण्हू ट्रेनिंग बि कई आहे हाणे थोरो गैप ॾेई हुनखे पंहिंजे डिस्ट्रिक्ट में मोकिलिनि वरी हुननि खे ॿीहर भले घुराइनि कराची जिते बि पर असां चाहियूं था त जेके हाणे जंहिं डिस्ट्रिक्ट चाहिनि त थोरो हुननि खे गैप ॾेई पंहिंजे ज़िलनि में बि त मोकिलिनि अगरि हुननि खे सैलरी जेका आहे उहा फैमिली बि ज़ाहिर आहे एतिरी वॾी आहे नाज़रीन असांजा जेके कॉलूं असां वरितियूं आहिनि ऐं नाज़रीन इन सां गॾु जेको असांजे प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो ख़तमु थी वियो आहे सर इन सां गॾु जीअं वरी ईंदड़ हफ़्ते वरी ॿीहर हाज़िर थींदासीं असांजे महिमान शुजा साहब ऐं पंहिंजी मेज़बान फ़राख़्तियार खे ॾियो इजाज़त अल्लाह हाफ़िज़